नाज़रीन, इबरत न्यूज़ सां गॾु मां आहियां अदनान शेख। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां सखर जे हिकिड़े पुराणे लबे मैरान पार्क में। हुकूमत जी अदम तवज्जो जी वजह सां ही पार्क खंडर जो मंज़र पेश करे रहियो आहे। ही पार्क जेको आहे दरियाए सिंध जे कप ते मौजूदु आहे, जेको जंहिं जॻह ते फैमिलियूं इंटीरियर सिंध मां बि हिते ईंदियूं हुयूं, पंहिंजे ॿारनि खे नंढड़नि खे घुमाइण ईंदा, इंजॉय कंदा, पिकनिक मल्हाईंदा। हे पार्क जेको आहे दरियाए सिंध जे किनारे आहे, हिकु पासे सखर बिराज आहे, ॿिए पासे ही पार्क आहे। अचो त इन पार्क जे बारे में आवाम जी राय वठूं त आवाम जी राय छा आहे। लबे मैरान पार्क भा सखर जी शिनाख्त हुई। सखर ख़ूबसूरत जेको आहे पार्क हुयो, जेको हिन महिल मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे, बर्बाद थी चुको आहे, वीरान थी चुको आहे। हाणे हुते जेको आहे सो माण्हू त वञण खां परे पर जानवर बि हाणे हुते नथा वञनि, छो जो न हुते सब्ज़ो आहे, न हरियाली आहे, न वण आहिनि, न वेहण लाइ का बेंच आहे। उते हाणे नशे ई वेहनि था, जेके हुते नशो पतो करे वरी ॿाहिरि निकिरनि था, वरी उहे जेको आहे सो क्राइम कनि था। तंहिंजे करे इहो इलाइक़ो पूरो ख़तरनाक बणिजी वियो आहे। सो असां अर्ज़ु था कयूं नौमुंतख़ब मेयर सखर अरसलान साहब शेखा ऐं साईं कुमिल अज़र शाह जेको ज़िले जो चेयरमैन आहे, त उहे वापसि आया आहिनि, हाणे इक़्तिदार में संभालिया आहिनि। त उन्हनि खे जेको आहे सो घुरिजे त इहो जेको ख़ूबसूरत पार्क आहे, जेका सखर जी शिनाख्त आहे, उनखे टेक ओवर कनि ऐं इनखे जेको आहे सो ख़ूबसूरत बणाए आवाम जे लाइ तफ़रीह जा दरवाज़ा खोलनि। दुनिया जे ॿियनि मुल्कनि में जेके अहिड़ा पार्क हूंदा आहिनि, दरिया जे कप ते हूंदा आहिनि, त उन्हनि खे वीआईपी पिकनिक पॉइंट ठाहियो वेंदो आहे। पर अफ़सोस सां चवणो पए थो त असां वटि जेका फैसिलिटियूं न आहिनि, नई का फैसिलिटी आहे जेकी असां सही तरीक़े सां आवाम खे ज़िले इंतज़ाम ॾेई सघे। हे सखर जी आवाम जी राय तव्हां ॿुधी नाज़रीन, त ही लबे मैरान पार्क पुराणो हिकिड़ो पार्क आहे, जेको वीराने जो मंज़र पेश करे रहियो आहे। त हुकूमत सां अपील था कयूं त हिन पार्क खे तवज्जो ॾिनी वञे ऐं हिन पार्क खे ठाहियो वञे। जेको दरिया जे किनारे ते पार्क आहे, अगरि हिन ते तवज्जो हुकूमत ॾींदी त हे ख़ूबसूरत पार्क ठही वेंदो।